हे दोस्त जेके बि गॾु थिया आहियूं, अॼु असां असांजो सीनियर सहाफ़ी चाचो मौला बख्श थेबो जी गाॾी जेकी फुर थींदे तक़रीबन 6 महीना थी विया आहिनि ऐं काफ़ी दोस्तनि जूं गाॾियूं जेके आहिनि फुर थियनि थियूं उन ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांखे ॾटा ऐं जेको आहे न आसरा ई मिलनि था पिया पुलिस जे तरफ़ां। जीअं चाचे मौला बख्श थेबे जी गाॾीअ खे 6 महीना थी विया आहिनि, SP साहिबु बि आसरो ॾिनो त बाबा गाॾी मिले थी, SHO हालानी साहिबु आसरो ॾिनो बाबा गाॾी मिले थी, पर अॼु ताईं गाॾी न मिली सघी आहे। जंहिंजे करे मां पंहिंजो रिक्वेस्ट कंदासीं SSP नौशर फिरोज़ मीर रोल खोसू साहिब खे, तव्हां नौजवान आहियो ऐं असां सहाफ़ियुनि जी जेकी हीअ पंहिंजो ज़रूरत जे हिसाब सां असां हिकिड़ो हिनमहिल जेको एहतजाज कयो आहे ऐं ॿी काल जेकी एहतजाज जी ॾियूं था पिया 17 तारीख़ ते, त हालानी थाणे जे आॾो ऐं SSP नौशर फिरोज़ थाणे जे आॾो पूरे ज़िले जा सहाफ़ी इंशाल्लाह गॾु कंदासीं त असांखे पंहिंजी गाॾी असांजे मुअज़्ज़िज़ सहाफ़ी जी वापसि कई वञे, त जीअं पंहिंजो पुलिस जो मोराल बि बुलंद थिए। ऐं वरी हिकिड़ी रिक्वेस्ट इहा कंदासीं त सहाफ़ियुनि जो जेको बि हीउ एहतजाज थिए थो हिन खे घटि न सम्झो वञे, इंशाल्लाह ज़रूरत पई त सिंध लेवल ते बि कंदासीं।